नाज़रीन, सीता रोड में चांडिया बिरादरी में झेड़े दौरान फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो आहे। इन हवाले से तफ़सील ॿुधाए रहियो आहे अज़हर मेमण। जी अज़हर, तफ़सीलन खां आगाह कजो। जी सीता रोड भरसा गोठ मिस्री चांडियो में जमीन के मामले से माइटन भाइरन में झेड़ो थी पियो है। जॾहिं त झेड़े के नतीजे में एक ॼणो अब्बास चांडियो क़त्ल थी वियो है। जवाबी फायरिंग में जॾहिं मक़तूल अब्बास चांडियो जा भाइर रमतला चांडियो इलियास चांडियो ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं त ज़ख़्मी जेके आहिनि मक़तूल जा उहे भाइर पंहिंजे भाउ अब्बास चांडियो खे क़त्ल कंदा फायरिंग कंदा फरार थी विया आहिनि। जॾहिं त पुलिस खे इतला ॾियण बैदि खैरपुर पुलिस, बोड़ी पुलिस, ककड़ पुलिस वाक़े वारे हंधि 3 कलाकनि खां पोइ पहुती। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश अब्बास चांडियो जो खणाए खैरपुर नासिर शाह मां अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश जेको आहे वारसनि हवाले कयो आहे। लाश ॻोठ घर पहुचण ते जेको आहे वारसनि में कोराम मची वियो आहे। अज़हर, अवां जी महिरबानी।